अल्लाह उनखे जन्नत फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए। आमीन आमीन। ही सभु दोस्त या ज़फ़र भाई साहब जा जेके बि बिरादर या रिश्तेदार असीं पंहिंजो घर जो हिकिड़ो भाती सम्झंदा आहियूं, पंहिंजो फ़र्ज़ सम्झंदा आहियूं। सिंध जा उस्ताद असां पंहिंजो हिकिड़ो हिसो सम्झंदा आहियूं। उन ई हिसे जे हवाले सां उन खे इंसाफ़ ॾियारण जे हवाले सां जहिड़े तरीक़े सां तमाम उस्ताद बिरादरी ज़िले घोटकी जे दोस्तनि जो सुबुह खां हिकिड़ी मुशावरत इजलास थियो आहे। उन सां गॾोगॾु जीअं साईं सिकंदर चयो त राति खां वठी असीं इन ई वीचार में आयासीं त आया के इहे ॿुहारी किथां आया, किथां चढ़िया, कीअं असांजो अहिड़ो शींहं जवान शहीद थियो आहे। सॼी राति उते हुआसीं, वरी कुझु दोस्त हेॾे आया, साईं वरी सवेर वरी होॾे विया। इंशाअल्लाह तव्हां ऐं असांजी हिन यकजहतीअ सां उहो वक़्तु परे न आहे, उहो टाइम परे न आहे जो असां पंहिंजे ज़फ़र जा क़ातिल जो पासो कंहिं किरदार ताईं न पहुचायूं। ऐं हीअ असां अॼु वेही उस्ताद नाते पेटियल तंज़ीम ऐं नाते ऐं हिकिड़ो असांजो बहादुर सिपह सालार सिपाही हिकिड़ो जेको आहे मज़बूत असांजो तमामु हिकिड़ो बहितरीनु अटल जो इरादनि जो पुख़्तो माण्हू, उन जे लाइ असीं सभु हिकिड़ी हिकमत अमली जोड़ी आहे। उन जे जवाबदारनि खे गिरफ़्तारी ताईं, उन जे हकीमाना में जेके जवाबदारनि खे कटड़े मारण लाइ असीं हिकिड़ो पंहिंजो प्रोग्राम तश्कील ॾिनो आहे। पहिरियों त असां पहिरीं राति ई असां जेको आहे 3 ॾींहंनि जो सोग जो ऐलान कयोसीं ऐं उन खां पोइ साईं सेकंदर जेको आहे 7 ॾींहंनि जो सोग जो ऐलान कयो, जंहिं खे सेकंड कंदे असांजे मर्कज़ी जनरल सेक्रेटरी जो साॻियो फ़ैसिलो बरक़रार रखियो आहे त 7 में सोग मल्हायो वेंदो, गाॾियूं पटियूं ॿधी वेंदियूं। ऐं उन सां गॾोगॾु असांखे हिकिड़ो असां वरी सलाह करे असांखे हिकिड़ो इवेंट करिणो आहे जंहिंमें असां सरकार खे बावर करायूं त असां उस्तादनि जी ॿधी आहे, असां यक कंदा आहियूं, असां कंहिं बि उस्ताद जो खून जेको रायगांधी नथा चाहियूं। तो उन जे लाइ 7 तारीख़ ते असीं हिकिड़ो वॾो प्रोग्राम रखियो आहे। DIG हाउस लाड़काणे जे अॻियां असां हिकिड़ो धरणो रखियो आहे। जेसी ते असांजो धरणो जारी रहंदो, जेसी ते असांजे ज़फ़र लाइ जेका जा क़ातिल जेके आहिनि उहे असांखे गिरफ़्तार करे असांखे जेका कानून जे कतरे में नथो आंदो आहे। उन लाइ हा सो इन खां अॻु में असीं सॼी सिंध जे अंदरि तालका हेडक्वार्टरनि जे हवाले सां रखियोसीं त सूमर वारे ॾींहं ते तालके हेडक्वार्टर में एहतिजाजी मुज़ाहिरा कया वेंदा ऐं साईं ज़फ़र लाखे जे पंहिंजो जवाबदारनि खे मुकमल तरह सां सभिनि खे जेको कटड़े मांदो वञे। एसी ताईं जेको आहे असांजो उन ॾींहं ते एहतिजाज जारी रहंदो ऐं 7 तारीख़ ते DIG लाड़काणे ऑफिस जे अॻियां जेको प्रोटेस्ट रखियो आहे। ॻाढ़ियूं पटियूं 7 ॾींहं पंहिंजो ॿाहनि ते बदिला हूंदियूं। इंशाअल्लाह तव्हां सभिनि खे पॉइंट ॿुधाईंदासीं त कहिड़े स्कूल में कहिड़ी जॻह ते लाड़काणे में कटो थियणो आहे। अहिड़े तरीक़े सां जीअं साईं सिकंदर चयो त जीअं कुझु टाइम अॻु में ही घोटकी जो ज़िलो हमेशह अवल दस्ते जो किरदारु अदा कंदो रहियो आहे। मूंखे उमेद आहे त अहिड़े जवान जे लाइ वरी बि सभु यकमुख थी करे उन पॉइंट ते पुॼंदा ताकी असां पंहिंजे शहीद जे जेका क़ातिलनि खे कतरे ते आणाए सघूं।